बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नाज़रीन, आऊं आहियां तव्हांजो मेज़बान फैज़ सिंधी। नाज़रीन, कल्ह टियों ॾींहं खां वठी दोस्तनि तमामु घणा फ़ोन कया त भई तव्हां आरिसर साहब खे ॿुधायो। साईं आरिसर साहब तमामु दुनिया जी वॾी शख़्सियत आहे ऐं उन शख़्सियत खे ऐं उन्हनि वरी फरमाइश बि साहबनि इहा कई आहे त जेको आहे सो तमामु 4 खां 5 लफ़्ज़नि में जेको आहे सो आरिसर खे बयानु करियो ऐं आरिसर साहब जा असांखे आज़ादु नज़म ॿुधायो। साईं एॾी आरिसर साहब जी एॾी शख़्सियत जंहिंजा तमामु घणा पासा आहिनि, उनखे हिकिड़े समुंड माना इहो आहे समुंड खे कूज़े में बंदि करणु। समुंड खे कूज़े में बंदि करे कोन थो सघिजे, पर पोइ बि मूं कोशिशि कई आहे ऐं हिकिड़ी थर जी चवणी तव्हांखे आउं ॿुधाईंदुसि त उन मां सम्झी वञिजो त आरिसर साहब जी शख़्सियत जो उन में अक्स आहे। चए थो, गुल जी ख़ुशबू नक ताईं, मुड़सनि जी ख़ुशबू मुल्कनि ताईं। त आरिसर साहब जी का शख़्सियत आहे उहा तमामु वॾी शख़्सियत आहे ऐं उन ते ॻाल्हाइणु हू सिंध जो अहिड़ो अज़ीम अरॾो आशिको जंहिं ते बयानु करणु हिकिड़े नंढे माण्हू लाइ तमामु घणो ॾुखियो आहे। आरिसर साहब सिंध सां जेतिरो सचो माण्हू हो, आरिसर साहब जेतिरो सिंध लाइ कयो ऐं आख़िरी दम ताईं विढ़ंदो रहियो, मुस्तक़िल इरादे सां विढ़णु तमामु ॾुखी ॻाल्हि आहे। ऐं साईं जे जमशेद साहब जे पैगाम खे जेको आहे सो झर जंग ताईं पहुचाइण वारो इहो माण्हू हो। आरिसर साहब तमामु सादो माण्हू हो, पर उन में जेका सचाई हुई न, उन जी उहा सचाई तव्हां हिते ॾिसी कोन था सघो। अॼु बि आरिसर साहब जा जेके घर आहिनि से कचा आहिनि। कहिड़े सियासतदान जा घर कचा आहिनि अञा तक? कहिड़े सियासतदान जा घर अञा चौरा आहिनि? कहिड़े सियासतदान जी घरवारी अञा बि जेको आहे सो छेणूं सुकाए थी? इहे सभु आरिसर साहब। ऐं मूंखे फ़ख़ुरु हासिलु आहे त हिन फ़क़ीर मंच खे 6-7 दफ़ा साईं सां कचारी करणु ऐं उन सां हलणु ऐं उथणु ऐं वेहण जो मौक़ो मिलियो। उन दौरान जेके हुन जी शख़्सियत मां मूं ॾिठो त अहिड़ो माण्हू सचो हिन दुनिया में रही कोन सघे। अहिड़ो जेको सिर्फ़ु सच ते क़ाइमु हुजे ऐं सच सां विढ़ंदो विढ़ंदो साईं कोड़ा न खाधई, फ़ौजी टार्चर न सठई, छा न माण्हू सदो, पर वरी बि उन पंहिंजी असुलु ॻाल्हि ते क़ाइमु रहे। ऐं जेकॾहिं आरिसर साहब पैसो ठाहिण ते अचे हा त आउं चवां थो त आरिसर साहब हिन वक़्तु सिंध त छा पर दुनिया जो शायदि वॾो माण्हू हुजे हा, पर हुन जे अॻियां पैसे वैसे जी वैल्यू हुई कान का। हू पैसे खे ई हवा सम्झंदो हुओ। पैसो कॾहिं बि हुन जे अॻियां मजबूरी न रहियो। हू पंहिंजे इरादे सां अटल रहियो। साईं जीएम शहीद जे पैगाम सां उहो एॾो त अटल रहियो त तमामु घणा माण्हुनि जे शक मुताबिक़ त साईं बि हुन सां एॾी मोहबत कंदो हो जो जेकॾहिं साईंअ खे बि कुझु वक़्तु मिले हा त साईं बि ज़रूरु खेसि जानशीन मुक़ररु करे हा। हू एॾो अज़ीम इंसानु हो ऐं उन जी अज़मत में घटिताई केरु करे कोन थो सघे। हिन वक़्तु संदसि वरसी थी त तमामु घणनि माण्हुनि वीचारनि ट्वीट बि कयो, पर असांजो सिंधी अदीबनि ते मुंहिंजी हिकिड़ी मयार आहे त ख़ासि करे सोहेल मेमण साहब ते। जामी साहब खे कोन था चऊं, हू सरकारी माण्हू आहे, हुनखे हींअर प्रोजेक्ट मिलियल आहे हिकिड़ो त भई 18वीं तरमीम हीअ थी वई आहे, हीअं थी वई आहे, पुठियां अलाए छा पियो थिए। 18वीं तरमीम साईं खे हींअर यादि आई आहे, उहो पंहिंजे प्रोजेक्ट ते कमु करे, उहो वांदो कोन्हे, पर सोहेल मेमण त वांदो। ऐं सोहेल मेमण जेको साईं जीएम शहीद सां आख़िरी दौर ताईं रहियो आहे ऐं उनखे जेका आरिसर साहब जी ख़बर हूंदी ओतिरी कंहिं माण्हूअ खे ख़बर कोन हूंदी। साईं आरिसर साहब हिन धरती सां एॾी मोहबत कंदो हो। हिकु दफ़े जो आज़ादु नज़म आहे आरिसर साहब जो, जंहिंमें इंद्रजीत नाले हिकिड़ो टार्चर सेल में नौजवान हिन सां गॾु हो। पोइ इंद्रजीत ऐं आरिसर साहब जी जेका गुफ़्तगू थिए थी उहा जेका आहे साईं आरिसर साहब आज़ादु नज़म में लिखी आहे। चई इंद्रजीत मुखातिबु थिए थो त आरिसर साहब ख़ुदा बि आहे छा? आरिसर साहब ख़ुदा बि आहे छा? मूं चयो हा ख़ुदा बिल्कुलु आहे। तॾहिं थोरो इंद्रजीत माठ करे ॻाल्हाए थो, चए थो हा हाणे मूंखे बि ख़बर आहे ख़ुदा आहे। अरे आरिसर साहब सुवालु करे थो, इहो वरी कीअं? चई त भला भिटाई कूड़ी शाइरी करे सघे थो? तॾहिं मूं चयो त इहो त आउं तसवर ई कोन थो करे सघां।
त भिटाई बि कूड़ ॻाल्हाए सघे थो या कूड़ी शाइरी करे सघे थो। त चई हुन चयो आहे त अवल अला अलीम आला आलम जो धणी, माना ख़ुदा आहे ऐं उनजो इहो दलील ॿुधी मुंहिंजे पेरनि हेठां ज़मीन निकिरी वई। साईं आरिसर साहब फरमाए थो त अहिड़ो दलील जेको आहे सो को दानश्वर बि शायदि न ॾेई सघे। हिकिड़े हंधि असांजी सिंध जूं ॿ नियाणियूं हुयूं, सुंदरी उत्तम चंदाणी ऐं पोपटी हीरा नंदाणी, जंहिं तमामु सिंधी अदब जे लाइ तमामु घणो कमु कयो आहे। ऐं उहा उन्हनि जी हतम कथा में लिखियलु आहे त असां उन्हनि खे सिंध रोज़ु ख़्वाब में ईंदी हुई। सलाम आहे उन्हनि सिंधी नियाणियुनि खे हिन वक़्तु परलोक पधार। पर जॾहिं हीअ आज़ादु नज़म लिखियो वियो हो तॾहिं उहे हयात हुयूं। अमृता प्रीतम, सुंदरी उत्तम चंदाणी ऐं पोपटी हीरा नंदाणी, उन्हनि ते साईं जिन आज़ादु नज़म लिखियो आहे। चए थो ए अमृता, तुंहिंजे मुल्क में सुंदरी ऐं उत्तम चंदाणी बि रहनि थियूं, जेतोणीकि उन्हनि खे जवाहरलाल नेहरूअ जी जमहूरियत उन्हनि जे जिस्म ऐं रूह खे ताज़ो कयो आहे। पर आउं सम्झां थो त उन्हनि जे रूह जा गुलाब मुरझायल आहिनि, छाकाणि त हू हुते अहिड़ियूं तस्वीरूं छॾे वियूं आहिनि जंहिंमें मोहबत जा रंग रतोल आहिनि। जेतोणीकि इंदिरा गांधीअ पंहिंजे पीउ ऐं ॾाॾे जी तस्वीरुनि खे पंहिंजे साड़ीअ सां साफ़ु करण खां इनकार कयो हो, पर सुंदरी ऐं उत्तम चंदाणी ऐं पोपटी जा रूह जॾहिं शाह लतीफ़ जी दरगाह जी दज़ पंहिंजी साड़ियुनि सां साफ़ु कंदा तॾहिं ठही पवंदी हिकिड़ी नई सिंध, जेका लाजवाब सिंध हूंदी। हाणे इहे आरिसर साहब जा ख़्याल आहे। ज़िंदगी बाबति चए थो ज़िंदगी, ए ज़िंदगी तूं केॾी हसीन आहीं, ए ज़िंदगी तूं केॾी हसीन आहीं, तूं एॾी हसीन आहीं, एॾी ख़ूबसूरत आहीं, एॾी मिठी आहीं, जीअं ॼण थूअर जी माखी, ॼण थूअर जी माखी। ए ज़िंदगी तूं कंहिं अलड़ जवानी जो ॾिठल ख़्वाबु आहीं, ए ज़िंदगी तूं कंहिं अलबेले शाइर जी चयल गीत आहीं, ए ज़िंदगी तूं सूंह ऐं सोभिया आहीं, ए ज़िंदगी तूं कंहिं अलड़ जवानी जो ॾिठल ख़्वाबु आहीं, ए ज़िंदगी तूं एॾी हसीन आहीं, तूं सॼी ज़िंदगी सूंह ऐं सोभिया आहीं। पर पोइ बि उन हूंदे बि तूं केॾी न डिॼणी आहीं, तुंहिंजे पुठियां मौत जो राकास कहरी कान खणी डुड़ंदो रहे थो, पर तूं कंहिं घायल हरणीअ वांगुरु उनखां भॼंदी थी रहीं, पर आख़िरकार तूं सभु बेसती थी मौत जी आगोश में सुम्ही थी रहीं ऐं पोइ मौत तुंहिंजे हुस्न खे कोड़ जो ताव लॻाए छॾे। इहो आरिसर साहब आहे। आरिसर साहब जा ख़्याल जेके आहिनि से एॾा वॾा आहिनि जिन खे बयानु करणु कंहिं नंढड़े माण्हूअ जी वस न आहे। ही त मूं तमामु थोरा हुन जा ख़्याल ॿुधाया आहिनि। आरिसर साहब जॾहिं ॻाल्हाईंदो हो तॾहिं शेख अयाज़ चवंदो त आरिसर मूं ते हिकिड़ी महिरबानी कजांइ, जो आऊं अचां पोइ तूं तक़रीर कजांइ, छाकाणि त उहो हिकिड़ो शोलाबाज़ तक़रीबान हो, मुक़ररु हो, वॾो मुक़ररु हो। जेकॾहिं स्टेज ते बीठो त हर स्टेज जे माण्हूअ खे रूह में ढरी वेंदो हो। हुनजी सचाई जेका हुई सा उहा एॾी त उत्तम ऐं आला आहे, उनखे बयानु करणु हिकिड़े माण्हूअ जे कम आहे ई कोन। ऐं आख़िर जो वरी बर्ज़ कंदुसि असांजे सिंधी अदीबनि खे त उहो आरिसर साहब ते लिखनि। हींअर वसी हुई पर ट्वीट जी सूरत में तमामु घणा असांजे सिंधी माण्हुनि ट्वीट कया, पर सिंधी अदीबनि सोहिल मेमण ते असांजी इहा फरमाइश आहे त उहो जेको आरिसर साहब ते लिखे, छाकाणि त उहो तमामु घणो वेझो आहे। इहे ई ॻाल्हियूं हुयूं। इंशाअल्लाह वरी मिलण ताईं ॾींदा इजाज़त। सिंध सलामत, साथ।